बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। वेलकम टू माय यूट्यूब चैनल नॉलेज ट्रेशर। अॼु असां सिंधी लेक्चरार जेको 25 अप्रैल 2024 ते पेपर थियो उन जा कुझु क्वेश्चन आंदा आहिनि। मखदूम बिलावल जो तालुक़ सुहरवर्दी सिलसिले सां आहे। इस्माइली मुबलिगन जो कलाम गिनान सॾिजे थो। हिते ऑप्शन ॾिना आहिनि, बसि डायरेक्ट सॉल्व्स ॿ टे तव्हांजा क्वेश्चन मोस्ट रिपीटेड कयूं था। मीर अब्दुल हुसैन सांगी गज़ल जो शाइर हो। खीरथर जबल खे काछे जा माण्हू अछो जबल बि चवंदा आहिनि। कींझर जी लफ़्ज़ी माना आहे घणाई। लोक अदब जे सभिनी सिन्फ़नि ते डॉक्टर नबी बख़्श बलोच जो कमु थियल आहे। सिंधी गज़ल जी उसर किताब अयाज़ क़ादरी साहब जो आहे। तूं हली हा त बहितर हो इहो कहिड़ो सीगो आहे। सीगो शर्ती चए थो, हली हा माना इहो शर्त आहे न। नूरी जो ज़िक्र सुर कामोड में आहे। सख़्तियात जो नज़रियो फर्डिनेंट सोवियर ॾिनो। तहक़ीक़ जो फ़न किताब डॉक्टर ग़ुलाम हुसैन पठान जो आहे। काज़ी कादन जो कलाम भारत माहिरे ठकर गॾु कयो। ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि। जुमन चारण मदह जे करे मशहूरु आहे। नूर जोणे जो किताब मुहज़ब वेशी। हिते सुवालु हुयो त इहो छा जे बारे में आहे। नाविल आहे, तमकात आहे, कहाणी आहे या ॿियो कुझु आहे। तुंहिंजो सही जवाबु आहे इहो नाविल आहे। टिपो पश्तो जी शाइरी जी सिन्फ़ आहे। शाह जो गंज तिमराणी फ़क़ीरनि सहेड़ियो या गॾु कयो। ख़लीफ़े नबी बख़्श सुर केॾारे में खुरड़ी जी जंग जो ज़िक्र कयो आहे। जीतामड़े जी डायरी आत्मकथा आहे सिरला देवी जी। साड़ जा सिंगार अदबी ख़त आहिनि GM सैयद जा। डोर जा क़िस्म 5 आहिनि लोक अदब में। सिंधी ॿोली जो बुण बुनियाद डॉक्टर ग़ुलाम लाना साहब जन जो किताबु आहे। अंधा ऊंधा वेझ तनक़ीदी किताबु आहे रसूल बख़्श पली जे साहब जो। उमेद तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी ऐं हीअ वीडियो तव्हांखे SST जे जनरल पोर्शन में बि सिंधी में इंशाल्लाह कमु ईंदी। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो। महिरबानी।